अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त ही वीडियो ख़ासि उन्हनि दोस्तनि लाइ तयारु कयो वञे पियो जेके दोस्त सिंधी लेक्चरर जी टेस्ट पास करे चुका आहिनि ऐं इंटरव्यू जी तयारी करे रहिया आहिनि, त जीअं उन्हनि खे ख़बर पवे त कहिड़ियुनि सिन्फ़ुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु लोक अदब ऐं जदीद अदब में कहिड़ो फ़र्क़ु आहे। लोक अदब ऐं जदीद अदब में बुनियादी फ़र्क़ु ही आहे। लोक अदब नस्लनि ज़रिए ज़ुबानी तौर सीना बसीना मुंतक़िल थींदो रहियो आहे, जंहिंमें रवायती सक़ाफ़ती रवाज ऐं अक़ीदनि खे ज़ाहिरु कयो वियो आहे। अक्सर गुमनाम लेखकनि जो तख़लीक़ कयल हूंदो आहे, जंहिंमें लोक दास्तान, अफ़साना, ॾंद कथाऊं, कहाणियूं ऐं मुहावरा शामिल आहिनि। लोक अदब समाज जो इज्तमाही विरसो आहे। जदीद अदब इनफ़रादी लेखकनि तरफ़ां लिखियलु आहे, जेको ज़माने में मौजूदु समाजी मसइलनि, मौज़ूआत, ख़्यालनि ऐं अंदाज़नि खे ज़ाहिरु करे थो, जंहिंमें जदीद नाविल, शाइरी, ड्रामा ऐं ॿिया फारम शामिल आहिनि। मतिलबु त इनफ़रादियत ऐं ज़ाती तजुर्बे ते मुश्तमिल आहे। मुख़्तसरन लोक अदब रवायती ऐं इज्तमाही आहे, जॾहिं त जदीद अदब हक़ीक़तुनि, ज़ाती तजुर्बनि ऐं इनफ़रादियत ते मुश्तमिल आहे। ड्रामा ऐं नाविल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। ड्रामे ऐं नाविल में फ़नी फ़र्क़ु आहे। नाविल ऐं ड्रामे में बुनियादी फ़र्क़ु हीअ आहे त नाविल नसर जी सूरत में लिखियलु हिकु तवील कहाणी आहे। नाविल में बयान ऐं वज़ाहत ज़रिए हिकु कहाणी ॿुधाई वेंदी आहे। नाविल पढ़ंदड़ किरदारनि ऐं मंज़रनि खे तसवुर में ॾिसण जी कोशिशि करे थो। नाविल आम तौर इनफ़रादी तौर ते पढ़ियो वेंदो आहे, जॾहिं त ड्रामो स्टेज या स्क्रीन ते पेश करे कारकर्दगी ॾेखारी वेंदी आहे। ॻाल्हि ॿोल ऐं अमल ज़रिए अदाकारनि खां किरदार अदा कराया वेंदा आहिनि। आम तौर ते ड्रामो सामाईन लाइ परफॉर्म कयो वेंदो आहे। मुख़्तसरन नाविल पढ़िया वेंदा आहिनि, जॾहिं त ड्रामा पेश कया वेंदा आहिनि, परफॉर्म कया वेंदा आहिनि। इस्तारे ऐं तशबीह में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तशबीह ऐं इस्तारे में ही फ़र्क़ु आहे। तशबीह ऐं इस्तारे में ही फ़र्क़ु आहे त तशबीह में हिकिड़ी शइ जी ॿिए शइ सां भेट कबी आहे। जीअं अहमद शींहं जहिड़ो मुड़ुसु आहे, पर इस्तारे में अहमद शींहं आहे जो फ़र्क़ु कमु ईंदो आहे। हिन में अहमद लाइ शींहं वारियूं ख़ूबियूं उधारियूं वरितियूं वयूं आहिनि। इस्तारे में हरफ़ तशबीह जहिड़ो वांगुरु जीअं वग़ैरह कमु न आणिबो आहे। सवानह उमिरी ऐं आतम कथा में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सवानह उमिरी ऐं आतम कथा में ही फ़र्क़ु आहे त सवानह उमिरी कंहिं ॿिए शख़्स मुतालिक़ लिखी वेंदी आहे, जंहिंमें लेखक उन शख़्सियत जे मुतालिक़ मुकमिल मालूमात ॾियण जी भरपूर कोशिशि कंदो आहे, जेका घणे भाङे हक़ीक़त ते मुबनी हूंदी आहे। आतम कथा जॾहिं त आतम कथा लिखंदड़ लेखक पाण हूंदो आहे, जंहिं करे केतिरियूं ई कमियूं कोताहियूं न लिखंदो आहे। तंहिं करे सवानह उमिरी ऐं आतम कथा में इहो फ़र्क़ु आहे त सवानह उमिरी हक़ीक़त ते मुबनी हूंदी आहे ऐं आतम कथा में लेखक जी मर्ज़ी शामिल हूंदी आहे। मुहावरे ऐं इस्तिलाह में कहिड़ो फ़र्क़ु आहे। लफ़्ज़ इस्तिलाह ऐं मुहावरो ॿ मुख़्तलिफ़ इस्म आहिनि। यक़ीनन उन्हनि जे इस्तेमाल में बि फ़र्क़ु हूंदो। अरबी लफ़्ज़ हवर जो इस्म मुसद्दर मुहावरा ॼाणायो वियो आहे, जंहिंजी माना थी वरंदी ऐं वराणी। जेका ॻाल्हि वराए चइजे, यानी जवाबु, मुकालमो या मुबाहिसो, इहो मुरविज इस्तेमालु जेको बयान में कंहिं जुमिले जो जुज़ो थी कतब ईंदो आहे ऐं आख़िरी माना बदिरां ॿोलीअ जे रवाज मुताबिक़ ॿी माना ॾींदो आहे, उन खे मुहावरो चइबो आहे। इस्तिलाह जे माना कंहिं लफ़्ज़ जी ॿी माना आहे। उन जी ज़ाहिरी माना हिकिड़ी हूंदी आहे, पर उन ते सोच वीचार करण खां पोइ संदसि मफ़हूम यानी माना ॿी हूंदी आहे। के इस्तिलाह पहाकनि वांगुरु पस मंज़र बि रखंदा आहिनि। सिंधीअ में इस्तिलाह में मुसद्दर ऋण अखर लाज़मी हूंदो आहे, मिसाल तौरु हथ पेर हणणु, कोशिश करणु वग़ैरह। रस्मुल ख़त ऐं सूरत ख़तीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। रस्मुल ख़त जो मतिलबु हूंदो आहे त लिखत जो रवाजु हर सुधियल ॿोलीअ खे हिकु मख़सूस, मुनासिब ऐं ठहंदड़ रस्मुल ख़त स्क्रिप्ट ज़रूरु हूंदो आहे।
सूरत ख़ती इहा हूंदी आहे जंहिंमें हर्फ़नि खे मिलाए हिकु मुक़ररु इमला लिखिजे। मिसाल अलिफ़ चे णूण अचणु लफ़्ज़ अचणु टिनि अखरनि खे मिलाए जोड़ियो वियो आहे। अखरनि जे गॾियल सूरत ख़ती रस्मुल ख़त ऐं सूरत ख़तीअ में इहो फ़र्क़ु आहे त रस्मुल ख़त लिखत जे नमूने खे चइबो आहे, जॾहिं त सूरत ख़ती रस्मुल ख़त में लिखियल लफ़्ज़नि जे मेड़ या जुमलनि खे चइबो आहे। नाविल ऐं दास्तान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सिंधी नाविल कहाणीअ जो सफ़र आखाणी दास्तान ऐं किसे खां शुरू थियो आहे। दास्तान किसनि जो प्लाट नाविल वांगुरु मुनज़्ज़म हुअण बदिरां पेचीदा ऐं मुंझियल हूंदो आहे, लेकिन उन पेचीदगीअ में बि दिलकशी हूंदी आहे। ॿिए तरफ़ दास्तान किसे में माहौल अजनबी ऐं ओपरो हूंदो आहे। ख़याली वाक़िअनि खां अलावा हिन में अजीब दुनिया जहिड़ोकि परियूं कोहकाफ वारी दुनिया हूंदी आहे। किसनि जा किरदार इश्किया सुठाई ऐं बदकारीअ ते मुश्तमिल हूंदा आहिनि। किसनि में किरदार निगारी हमेशह माफ़ूकुल फितरत हूंदी आहे, जॾहिं त नाविल में किरदार निगारी हमेशह असुल ऐं आम ज़िंदगीअ मां हूंदी आहे। किसनि में आम तौर ते देव बादशाह शहज़ादा वग़ैरह थियनि था, जॾहिं त नाविल में हर इंसानु पोइ भली कहिड़े बि तबिके सां तालुक़ु रखे इहो किरदारु हूंदो आहे। किसनि में नमूदार थींदड़ वाक़िआ हमेशह ग़ैर फितरी हूंदा आहिनि। किसा क़दीम दौर खां हर ॿोलीअ में राइज रहिया आहिनि। संदन मक़सदु इख़्लाक़ियात जी तबलीग ऐं बहादुरनि जा कारनामा इश्किया दास्तान हूंदा आहिनि, जॾहिं त नाविल घणो करे हक़ीक़त ते मुबनी हूंदा आहिनि या समाज में थींदड़ मसइलनि जो अक्स हूंदा आहिनि। गज़ल ऐं क़सीदे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? गज़ल ऐं क़सीदो ॿई अरबी शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि, पर उन्हनि जी साख़्त लहजे ऐं मक़सद में फ़र्क़ु आहे। गज़ल बुनियादी तरह अरबी ज़ुबान जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे औरत सां कलाम करणु या इश्क़ मुहबत वंडिणु। इस्तिलाही ज़ुबान में ईअं चइजे त गज़ल में इश्क़ मुहबत जो राज़ समायल थिए थो, यानी औरत जे हुस्न ऐं नज़ाकत सिंगार जोड़ ऐं जिनसार जी चिटीअ तरह वाखाण थियल हूंदी आहे। अरबी क़सीदे में गज़ल शुराती हिसो हूंदो हो, जंहिंखे तमहीद या तशबीब चइबो हो। क़सीदे में साराहिजंदड़ शख़्स जी सना शुरू करण खां अॻु शाइर के अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो जंहिंजो अंदाज़ आशिकाणो हूंदो हो। अरबीअ जे असर हेठि ईरानी शाइरीअ में बि क़सीदनि जी रवायत आई ऐं उन्हनि जी तशबीब में बि इश्क़ हुस्न शबाब जो ज़िक्र हूंदो हो। ईरान में फ़ारसी शाइर रोदकीअ 980 खां 941 क़सीदे जे शुरूआती हिस्से यानी तशबीब खे अलॻि करे उनजो नालो गज़ल रखियो ऐं ईअं शाइरीअ जी हिकु नई सिन्फ़ राज थी। तंहिंखां पोइ गज़ल गोईअ जो हिकु सिलसिलो शुरू थियो, जेको अॼु ताईं केतिरियुनि ई ॿोलियुनि में जारी आहे। आहिस्ते आहिस्ते इश्किया मज़मून सां गॾोगॾु इख़्लाक़, फ़लसफ़े, तसव्वुफ़, सियासियात ऐं समाजियात वग़ैरह जा ख़ारिजी मौज़ू पिणु गज़ल में अचणु लॻा। सिंधी शाइरीअ जे हिन सिन्फ़ गज़ल में नुमाया तब्दीली आंदी वई आहे, जंहिंमें केतिरा ई मुख़्तलिफ़ मौज़ू शामिल थिया आहिनि, जिन में जज़्बात जी फरावानीअ ऐं तख़य्युल खे ख़ासि जाइ हासिलु आहे। उन्हीअ जिद्दत ऐं इन्फ़िरादियत गज़ल खे सुख़ुन जे सांचे में हक़ीक़ी मयार बख़्शियो आहे। गज़ल जे सिन्फ़ खे न सिर्फ़ु उरूज़ी कालम में पर मातरक छंदनि में बि लिखियो वञे थो। गज़ल जो हर बैत ॿिनि सिटुनि जो हूंदो आहे, जंहिंमें मुकमिल मज़मून हूंदो आहे। पहिरें बैत जूं ॿई मिसरूं हम काफ़िया हूंदियूं आहिनि, उन शेर खे मतला चइबो आहे। बाक़ी ॿियनि बैतनि जूं पोयूं मिसरूं पहिरें बैत सां हम काफ़िया हूंदियूं आहिनि। आख़िर में मक़्ता हूंदो आहे, जंहिंमें शाइर जो तख़ल्लुस कमु ईंदो आहे। गज़ल जे हर शेर में जुदा मौज़ू हूंदो आहे। गज़ल में 5 खां घटि ऐं 17 खां मथे बैत न हूंदा हुआ, पर हाणे 100 ऐं उन खां मथे बंद लिखिया विया आहिनि। अहिड़नि शाइरनि में उर्दूअ जो नासिर काज़मी, सिंधीअ जा वफ़ा नाथन शाही, जीमन मुंघाणी ऐं सईद सुमरो शामिल आहिनि। क़सीदो अरबी लफ़्ज़ क़सद मां निकितो आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे इरादो करणु। इस्तिलाही माना मूजिबि उहे गच जेतिरा हम वज़न बैत जन मां पहिरें बैत जूं ॿई सिटरूं पाण में हम काफ़िया हुजनि ऐं ॿियनि बैतनि जी फ़क़ति
पोइ सिट पहिरें बेत जे ॿिन्ही सिटुनि सां हमकाफ़िया हुजे। क़सीदो उन नज़म खे चयो वेंदो आहे जंहिंमें कंहिंजी तारीफ़ कई वञे। उन सां गॾु क़सीदे में बहार जो ज़िक्र बि ईंदो आहे। हिन में बेतनि जो तइदादु मुक़ररु न हूंदो आहे। क़सीदो हिकु दास्तानी नज़म आहे जेको कहाणी ॿुधाए थो या कंहिं शख़्स, जॻह या वाक़े जी साराह जो इज़हार करे थो। मुख़्तसरन ग़ज़ल ज़ाती ऐं जज़्बाती हूंदा आहिनि, जॾहिं त क़सीदा वधीक रस्मी ऐं दास्तानी हूंदा आहिनि। कहाणी ऐं आखाणीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कहाणीअ में इंसानी ज़िंदगीअ जी रोज़मर्रा में थींदड़ वाक़िअनि जो ज़िक्र हूंदो आहे ऐं आखाणीअ में जिन्ननि, परियुनि, देवनि जूं ॿारनि लाइ नसीहत आमोज़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। अफ़साने ऐं कहाणीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? अफ़सानो ज़िंदगीअ जे कंहिं बि हिकु पहलूअ ते हूंदो आहे ऐं कहाणी ज़िंदगीअ मुतलिक़ समूरी ज़िंदगीअ जो रुदाद हूंदी आहे।